वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व सहाबिहि अजमईन अम्मा बाद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू मन यर्तद्द मिनकुम अन दीनिही फसौफ़ यातिल्लाहु बिक़ौमिन युहिब्बुहुम युहिब्बूनहु। सदक़ल्लाहु मौलानाल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीअना नबियना मौलाना मुहम्मद बारिक व सल्लिम अलैहि सलातो सलाम अलैहि या रसूलल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। बेड़ियों बेड़ा तनजूं बवीहां बटरी, बेड़ियों बेड़ा तनजूं बवीहां बटरी, सलींदड़ आहे सबको मगर लज न अथमली, मगर लज न अथमली। जेकॾहिं पार लॻणो अथई त पाड़ो वठ पिरन जो, जे पखी आही पिरन जो त हल हंजड़न सां, जे पखी आही पिरन जो त हल हंजड़न सां। मोती चुण महराण जा न कढ कंहिंजी कान, एड़ी कर विहाण जा आहे पिरन जे पार जी। जिए जिए दस्तगीर ही पीरन जो आहे पीर, मिठो महबूब सुभाने बगदाद वारो जवान जीलानी। सुभान अल्लाह सुभान हसब नसब जंहिंजो आहे नूरानी, जिए जिए पीर ही पीरन जो आहे पीर अब्दुल कादिर जीलानी। ये अल्लाह जी अता आहे, अल्लाह खालिक जंहिंखे चाहे, ये अल्लाह जी अता आहे, अल्लाह खालिक जंहिंखे चाहे। इहो करामत न आहे त ॿियो छा आहे, आयो त चोर वियो त वज़ीर, ही पीरन जो आहे पीर जिए जिए दस्तगीर। सुभान अल्लाह सुभान। हिकिड़ो दफ़ो ॿिन्ही जाननि जी दरबार आलिया में मोहब्बत सां दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद बारिक व सल्लम अलैहि सलातो सलाम अलैहि या रसूलल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। या हबीबी या रसूल। ई जेका विच वारी जगह खाली आहे इनखे पुर करियो त अवां खे सुणन में मज़ो अचे, उलमा इकराम खे बयान करण में मज़ो अचे। महिरबानी करे थोड़ा अॻिते हली अचो, छो त अवां ते अञा रंग कोन चढ़ियो आहे। जेको कादरी जवान अॼु खां अॻु 3 साल रंग चढ़ाए वियो, ई चिट कबराई अञा निकिती कोन आहे, उनखे महिरबानी करे दूर करियो। हीअ असांजा करम फरमा जेको असांजे इलाइक़े वारा माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त हुन जवान जीलानी बगदादी बादशाह मथे कहिड़ो रंग चाढ़ियो हो, ऐं जिन्हनि हुन रंग खे चाढ़े उनजी लव लॻी वियासीं। 3 साल छो 33 साल छो क़यामत अची वञे पर अब्दुल कादिर जीलानी जे बचड़े जो नालो गूंजदो रहे। सुभान अल्लाह अल्लाह। दिल सुजाग चाहे त अॻिते अचो, दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद बारिक व सल्लम अलैहि सलातो व सलाम अलैहि या रसूलल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। मूं रंग जी ॻाल्हि कई। रंग जेकॾहिं दीवार प्लास्टर करण वारो माण्हू क़ाबिल हूंदो, राज़ो होशियार हूंदो त उनखे मारे सां वॼाए छॾींदो। दीवार सफ़ेद हूंदी, साफ़ हूंदी, हुनमें खुरदरी कोन हूंदी। पोइ जॾहिं कलर करण वारो माण्हू ईंदो त कलर करे हलियो वेंदो। पोइ कलर अहिड़ो करे थींदो एशियन या अहिड़ी कंपनी जो कोन हूंदो। जेकॾहिं कंपनी ओरिजिनल इंडियन कंपनी हूंदी या वरी चाइना वारो रंग कोन हूंदो, जेकॾहिं स्पेशल इंडियन रंग हूंदो त हुन मथां रंग चढ़ी वेंदो। बरसात अचे तपस थिए, केॾो कारो थिए, हू केॾो बि झोका अचनि, जग अचे, बावर अचे, पर हू रंग लहंदो ई कोन। छो त रंग चढ़ाइण वारो कारीगर अहिड़ो कारीगर इंजीनियर जहिड़ो पढ़ियल आहे। समझी विया? जेके इंजीनियर पसंद करे उहो कलर उन कलर वारे खे घुरायो। तव्हांखे ख़बर आहे अवां जे मथां जी कलर चाढ़ियो आहे, जी इहो हालारी रंग चाढ़ियो आहे, जी कादरी रंग चाढ़ियो आहे। कादरी रंग चाढ़ण वारो हू इंजीनियर दुनियादार कोन आहिनि, हू इंजीनियर हिते कॾे ते वेहण वारा कोन आहिनि, हिन कॾे ते हलण वारा कोन हा। हू आम की समाज जो माण्हू कोन हो, हू कलर चाढ़ण वारे खे जी हलायो हो। हू बगदादी बादशाह अब्दुल कादिर जीलानी पसंद करे हिते हलायो। सुभान अल्लाह सुभान। हुनखे पसंद करे हलायो त हुन कारीगर में कमी हुई कोन। हाणे जेकॾहिं असांजी दीवार खुरदरी आहे, दीवार जे अंदर हेॾा होॾा अञा आहिनि त दीवार खे सही करायो। पहिरीं ॿियो राज़ो घुरायो, प्लास्टर सही करायो। अञा बि कलर जे अंदर जेकॾहिं कमी
आहे त असां ख़ुद जी बदनसीबी आहे सुबुह जो सवेरो 9 बजे प्रोग्राम शुरू थियो आहे मुंहिंजा के अज़ीज़ के भाउ बिल्कुलु तमाशो सम्झे वेठा आहिनि त मीलाद अब्दुल कादिर जीलानी जे बचड़े जो इहो पाक यानी इहो जेको उर्स चले थो 11 शरीफ जो उर्स आहे असांखे ख़बर आहे उन जवान अची कहिड़ो इनकलाब पैदा फरमायो आहे 3 साल गुज़री विया असांखे ध्यानु हुजणु खपे मालूम हुजणु खपे हेॾा माण्हू भॼंदे विया थे केरु आयो आहे केरु आयो आहे कि अब्दुल कादिर जीलानी जो पोटो आयो आहे चओ कंहिंजो पोटो मथे हथ खणी चओ कंहिंजो पोटो अब्दुल कादिर जीलानी जो पोटो किथे आयो आहे जयपुर जे अंदर आयो आहे पर अवां जूं दिलड़ियूं उदास हुयो वक़्तु गुज़री वियो हो ज़मानो गुज़री वियो हो नेता बि आया ॿार जा राष्ट्रपति बि आया वॾा वॾा डॉलरनि वारा पैसनि वारा आया पर खरी कंहिंजे चवण ते या खणण जो हक़ कोन थो खजो खरी कंहिंजी मोहबत में कोन विया हुआ चाहे केॾो प्रधानमंत्री अची वञे पर खणण जा दिल अहिड़ो किरदार वठी वियो हो जी दिलदार अहिड़ी दिलड़ी खसे वियो हो उन जॾहिं 33 साल खां पोइ जॾहिं पंहिंजे प्यारे बछड़े खे हलायो त दिल बाग बार थी तड़प पैदा थी घर छॾियासीं तड़ छॾियासीं बछड़ा गॾु हा हलो त पीर ताज जो दीदार कंदासीं बादशाह पीर जो बछड़ो अचे थो हिकिड़ी निगाह कई त असांजा बेड़ा ई पार थी विया अल्लाह नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए सज्जाद नाराए हैदरी हैदारे सैयद ताज हसन शाह जीलानी पोइ जेकॾहिं अवां ही त बाशऊर माण्हू आहिनि त ही बच्चा आहिनि पर अवी किथां खां कसम खणी आया नाराज़ नथा थी जा नाराज़गी जी ज़रूरत कोन्हे या घरां सुबुह जो निकिता त न को हथ मथे कंदासीं न को सुभान अल्लाह चवंदासीं न को अल्हम्दुलिल्लाह चवंदासीं मौलवी भले असां सां जीअं चाहे उहो करे भले कोर्ट में वञी बीहे रहे त असांजी ज़ुबान कोर चवंदी त मौलवियुनि जो खातो कोन आहे मुंहिंजो रब फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू मन यरतद मिनकुम अन दीनिही फसौफ यअतिल्लाहु बिक़ौमिन युहिब्बुहुम युहिब्बूनहु अल्लाह फरमाए थो ऐ ईमान वारो जॾहिं अवां जे दीन खां फिरी वेंदा कमज़ोर थी वेंदा दीन का पुठीरा थी वेंदा त रब ॿी क़ौम खे आणे थो अल्लाह अकबर ॿी क़ौम खे आणे थो त मुसलमान ॿी क़ौम खे आणे उनखां बेकार असीं बेकार थियो न रब फरमाए थो ॿी क़ौम खे आणींदुसि उहा क़ौम मूं सां मोहबत कंदी ऐं हुन सां मोहबत कंदुसि पोइ जॾहिं रब हुन सां मोहबत करे उहा क़ौम अल्लाह सां मोहबत करे अल्लाह हुन सां मोहबत करे ईअं लिखणु खपे उनखां अॻ में इरादो कर मुंहिंजा रब असांजी नियत खे क़बूल फरमा असांखे पंहिंजी दरगाह में क़बूल फरमा इन कामिलनि जे सदके में असीं अॼु बि पहुचा आहियूं क़यामत तक मुंहिंजा रब जाॻिया आहियो त मथे हथ खणी चओ सुभान अल्लाह माशाअल्लाह दुरूद पाक पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद बारिक वसल्लम अलैहि सलात व सलाम अलैहि या रसूल अल्लाह सलात व सलाम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इंतजामिया वारनि सां गुज़ारिश कंदुसि चांहि पीआरियो पाणी पीआरियो भले पीआरियो पर ॿ टे ॼणा अहिड़ा ईमानदार अवांजी दिलि में जेकॾहिं अब्दुल कादिर जीलानी जे बचड़नि जी मोहबत आहे न त ईमानदार 3 ॼणा ॿार निकिरी वञो जेके 12 बीठा आहिनि उन्हनि खे चयो महिरबानी करे चंद लम्हा जे लाइ पाक महफ़िल में वियो छो त इहो दुनियादार जी महफ़िल कोन आहे इहो मदीने जे ताजदार जे बचड़े जी महफ़िल आहे जेकॾहिं हिकिड़ो लम्हो अवांजो विहण ख़ुदा खे पसंदि थी वियो हिकिड़ो सेकंड अल्लाह जी दरबार में क़बूल थी वियो तव्हांजी दुनिया ऐं आख़िरत मोचारी थी वेंदी भई जान मोचारा थी वेंदा त इन महफ़िल में विहण वारा उलमा आहिनि सैयद सगोर आहिनि जमात जो चीफ खलीफ़ मौजूद आहे सॼी जमात जो वज़न जंहिंजे सर मथे रखे सोरो मुल्क ॾांहुं हले थो कंहिं जमात खे संभालजा जॾहिं जमात अॻु में वेहे थी आले रसूल बुखारी खानदान जा हे सोना सैयद जेके असांजा कर्म फरमा सैयद मीर मोहम्मद शाहर मौजूद आहिनि इन जो दीदार करियो आले रसूल जे प्यारे खे ॾिसो इंशाअल्लाह वञो बेड़ो ई पार थी वेंदो सुभान अल्लाह सुभान बेशक इन ज़माने जे अंदर कई इनकलाब आया अल्लाह ताला इन क़ौम जा मथों कई वक्त गुज़ाराया अहिड़ा वक्त हलिया जे वक्त जे अंदर क़ौम जे मथों अहिड़ो ज़मानो आयो इनकलाब अचण वारो हो इनकलाब आयो पर जॾहिं रब जी खे रखे न त को कंहिंजो कीअं नथो बिगाड़े सघे को कंहिंजो कीअं घाटो नथो करे सघे जॾहिं अव्हां खे ख़बर आहे रब फरमायो आहे अव्हां जी ज़रूरत कोन्हे भले अव्हां हलिया वञो पर घाटो अव्हां पिंड जो आहे नुक़सान अव्हां पिंड जो आहे नुक़सान में अव्हां पाण हूंदा नौजवान तुझी जवानी केॾांहुं वई आहे तो किथे ख़र्च पियो करे तुंहिंजा किरदार ॾिस तुंहिंजा गुफ़्तार ॾिस ई तुंहिंजो जवानी जो जेको बहारो आहिनि ई गंदे कम में गुज़ारण जो
अल्लाह जे हबीब जे बचन जो जिक्र सुने पांजी दिल के बाग बाग बना। सुभान अल्लाह तबारक व तआला जो फजल करम आहे रात डी 11 शरीफ ये मुझे रब जो एहसान आहे। असा जे इलाके में की जो इनकलाब वेंदो माशाअल्लाह हुदा दा पहाड़ी आहे पर हिते एकड़ा एड़ा पैदा थिया जिने चयो त 11 बि कोने तीजो बि कोने उर्स बि कोने 40 बि कोने उनके पुछा कर त कब्र में केड़ो हाल थींदो। रात करे किताब जे अंदर पढ़ंदे मूं ॾिठो कब्र में इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह 7 जगहन मथे रिवायत फरमाई आहे ते मंजा 5 जगहन मथे 30 सवालन जो जिक्र आहे। अब जगह एड़ियूं आहिनि जिन मथे सिर्फ हिकड़े सवाल जो जिक्र आहे उते जिक्र कहिड़ो आहे 3 जगहन मथे दीन जे बारे में पुछो वेंदो तो तुझो दीन छा आहे तू रब के सुञाणे तो। टियों सवाल हूंदो त मोहम्मद अरबी जे बारे में छा चवंदो हुई। टियों सवाल ई 5 जगहों मथे आहे पर 2 जगहों एड़ियूं आहिनि जे मथे फ़क़त रसूलुल्लाह जो पुछो वेंदो हुनखां ईमानदारी सां तूं पुछे सघीं थो। हाणे मोहब्बत तोजी कीअं वधंदी तूं चवे त उर्स आई कोन तूं चवे त यार आई कोन तूं चवे त का शइ कोन आहे डायरेक्ट खुदा सां मिली सघां थो। जबरी कब्र में तोखे रखियो वेंदो मुंहिंजे हबीब जी पाक सूरत अल्लाह जो हबीब अति हाज़िर थींदो तॾहिं फरिश्ता पुछंदा केरु आहीं चवंदो मुस्लमान आहियां त जेकॾहिं मुस्लमान आहीं त इन शख़्सियत जे बारे में दुनिया जे अंदर छा चवंदो हुई ईअं कोन पुछंदा हाणे छा थो चई मां त छा चवंदो हुई दुनिया में रहंदो हुई तॾहिं छा चवंदो हुई दुनिया में हुई न जॾहिं हिते तो फतवा बि ॾे न पंहिंजो किताब कच्छ में खणियो उते छा चवंदो हुई जॾहिं हूंदो मुस्लमान हूंदो गुलाम मुस्तफा हूंदो अब्दुल कादिर जीलानी जो गुलाम त पुकारे चवंदो ओ फरिश्तो ॿुधी छॾिजो ही उहा हस्ती आहे जंहिंजे बारे में आऊं छा पूरी कौम मीलाद मल्हाईंदी हुई उन मीलाद जे अंदर बीह ऐं या रसूलुल्लाह जो नारो लॻाईंदो हुअसि उहो मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद अरबी आहे उहो दुनिया में बि सुञातो आहे सुभान अल्लाह सुभान उन हबीब सां मोहब्बत रख सजी दुनिया सां कटजी उन पाक हबीब सां मोहब्बत रख जेकॾहिं खौफ खुदा हुक्म नबी मोकिलाए वई आहे त तुंहिंजी का बि हिते चीज़ कम अचण वारी कोन्हे। उहो ज़मानो हो कंहिंजो ज़मानो हो हारून ख़लीफ़े जो ज़मानो हो। हिकिड़े नौजवान जो वाक़ियो अर्ज़ करियां उनखां बाद में इंशाअल्लाह मुंहिंजे मौज़ू ते मुकम्मल जेकॾहिं मूं वटि कोशिश ई मुख़्तसर वक़्त जे अंदर कोशिश कंदुसि पर अवाजी ई मोहब्बत अवाजी अक़ीदत ऐं अवाजी जो मुंहिंजे नौजवान जेके महंदा वेठा आहिनि उन सां मुखातिब आहियां नौजवानो उन नौजवान कहिड़े तरीक़े सां वक़्तु गुज़ारियो हो उनजी जवानी कीअं थी वई उनजो बुढ़ापो कीअं गुज़रियो हो उनजो बचपन कीअं गुज़रियो हो। हारून ख़लीफ़े जे दौर जे अंदर कूफे में बसरे में हिकिड़ो शख़्स हो जंहिंजो नालो हो अबू आमिर। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जो कानो जंहिंजो नालो अबू आमिर हो। अबू आमिर जंहिं टाइम जे अंदर पंहिंजे घर जो कम करण जे लाइ घटीअ खां निकितो आहे हलंदे हलंदे जॾहिं मैदान में आयो आहे हिकिड़े मज़दूर जी तलाश हुई त मूंखे मज़दूर जी ज़रूरत आहे मज़दूर मूंखे खपे थो अचे ॾिसे त मज़दूर वेठा आहिनि उन मज़दूरनि जे अंदर हिकिड़ो इंसान वेठो आहे हिकिड़ो नौजवान वेठो आहे प्यारी शकल वारो प्यारी सभी वारो प्यारी सूरत वारो नूरानी चेहरे वारो जंहिंजा नूरानी चेहरे जे अंदर नूर पे चमके अहिड़ो अल्लाह वारो प्यारो आहे जंहिंजी जवानी ॾिसी हर को चवे पियो सुभान अल्लाह हर को चवे पियो माशा अल्लाह इहो हाल हली रहियो आहे। नारे तकबीर नारे मुंडा तवज्जो कीजा सब सुनो पिया न त मथे हथ खणी जो सुभान अल्लाह माशाअल्लाह। केर आयो अबू आमिर आयो पुछा की त मूंखे मज़दूर जी ज़रूरत आहे मज़दूर आया वट चवे थो त असां में हिकिड़ो नौजवान आहे उन चवंदा राज़े जो कमु कंदो आहियां ऐं राज़े जो कारीगर आहियां मूं वटि सभु कुझु आहे कि मज़दूरी केतिरी वठंदे हू चवे थो त ॿिया वठनि था 4 रुपया मां वठंदुसि 2 रुपया केतिरा 2 रुपया वठंदुसि चवे थो त 2 रुपया ॾियो शर्त कहिड़ी आहे कि शर्त इहा आहे जॾहिं नमाज़ जो टाइम थिए जॾहिं नमाज़ जो वक़्तु थी वञे अॻिए जी टीम मूंखे इजाज़त ॾिजा वितीअ जी टीम मूंखे इजाज़त ॾिजा मग़रिब जी टीम मूंखे इजाज़त ॾिजा इशा जी टीम मूंखे इजाज़त ॾिजा मतिलबु इहा आहे त जॾहिं नमाज़ जो वक़्तु अचे त मूंखे इजाज़त ॾिजा बाक़ी अवांजी मज़दूरी ऐं सॼो ॾींहुं वेठो कंदुसि। इजाज़त घुरी जो सौदो करण खां बाद में हू अबू आमिर उन शख़्स खे उन शहज़ादे खे वठी वियो पंहिंजे घर जो सॼो ॾींहुं कमु कराए नमाज़ जी टाइम उनखे इजाज़त ॾिनई। असांजो नमाज़ो नौजवानो मस्जिदूं वेरान आहिनि अल्लाह जा घर वेरान नज़र पिया अचनि न असां वटि का बि दौलत आहे न धन आहे का शइ कोन आहे जेकॾहिं को बचो आहे सिर्फ़ अल्लाह जे हबीब जी हुकूमत आहे ॿियो ख़शियत इलाही बची आहे रब जे
अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो जे बाने जो बे मुके नमाजी चे में जाल जा नमाजी चे में जा तो ठणका बाद में वो शख्स जे तो एक दी मजदूरी केंदी हलंदा वक्त गुजरंदो ज़मानो गुजरी वियो 7-8 ॾींहनि खां बाद में उस साॻियो शख्स वञे तो वरी उन मजदूर खे वठी अचे तो उन मजदूर अची लॻो आहे हिकु माण्हू ॾे माण्हू जेतिरो कमु करे हलियो वञे उन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे छॾी आख़िरकार 15 ॾींहनि खां बाद में अबू आमिर खे ख़बर पई आहे त अॼु बि मूंखे मज़दूर जी ज़रूरत आहे निकिरी वञे तो ॿाहिरां रस्ते ते ॾिसे तो रोड ते ॾिसे तो छा हाल आहे दुनिया वेठी आहे सन्ना पियो आहे पुछा के मूं जेको मज़दूर पुछा के किथे आहे चवनि था जंगल ॾांहुं निकिरी वियो आहे बैबान ॾांहुं निकिरी वियो आहे असां वटि मौजूद कोन आहे जॾहिं हलिया पिया ॾिसनि था उहो नौजवान आहे जेको 7-8 ॾींहं पहिरीं मज़दूरी करण जे लाइ कोठे वियो हो हिकिड़े पत्थर जे मथां जो सरड़ो आहे हथ में तस्बीह आहे आख़िरी नमाज़ आहिनि हाणे रवानो थिए थोरी देर में रवानो थिए दम परवाज़ थियण वारो आहे मतलब दुनिया छॾण वारो आहे थोरो नमाज़ बाक़ी आहे को ज़िंदगी जो भरोसो कोन्हे हींअर वेठा आहियूं जेकॾहिं न अची वञे अटैक अल्लाह रहम करे अहिड़ी मौत खां मुंहिंजो रब शल हर मोमिन खे बचाए पर रब जे हथ में आहे जॾहिं न अची वञे थो त लम्हा ते बाक़ी कोन्हे इंसान रवानो थी वेंदो आहे जॾहिं अची ॾिसे त माण्हू जा आख़िरी पसान आख़िरी वक़्तु सुतो पियो आहे अबू आमिर मथे बीठो अची पुछे बाबा छा हाल आहे चए हाल ॾिसे थो मुंहिंजो हीउ आहे ऐं हाणे रवानो थियण वारो आहे अवां जा आशिक़ हज़ार आहिनि असांजी गुलामी क़बूल फैसल अवां जा आशिक़ हज़ार आहिनि असुल का आया तो ही बानी हीअ बंदी बेकारी कबूल फैसल अवां जा आशिक़ हज़ार आहिनि चवे तो नौजवान ख़बर दे तुझा अहिड़ा हाल छो थिया आहिनि चवे तो मुंहिंजी बि दिलड़ी को वठी वियो आहे मुंहिंजो बि कुर्बाए थो को आहे अजब आधी रात जो मूंखे मीर मिठो यादि पियो नंढ मेड़ल जी फिटी मूंखे हो त हर हर यादि पियो इश्क बारन मारिया मुंह माग मदीन जा सारिया हिंद में सिखायल कीअं सुना मूंखे सोहिनो सरवर यादि पियो अजब आधी रात जो मूंखे मिठो मोहम्मद यादि पियो ईअं अर्ज़ करे मूंखे प्यारो हबीब यादि पिया मुंहिंजा आख़िरी पसान पर अचण वारा ख़बर ॿुध ही मुंहिंजी हिकिड़ी तस्बीह आहे ॿी मुंहिंजी इहा मुंडी आहे नौजवान जी उमिरि केतिरी 18 साल पूरो जवानी जा पूर जहिड़ी न अवानी शक्ल सूरत ॾिसे थी इन जवानी जी आनंद में पर ख़ुदा करे जॾहिं इश्क मुस्तफ़ा जी चंगारी जेके नसीब थिए ई जेको नारे तकबीर नारे हैदरी जा नारा लॻे अंदर में उदमा थियनि था न ई असांजो बि दिलड़ियों खे प्यारे मुर्शिद जे लाइ उदासियूं आहिनि तॾहिं नारा लॻनि था अहिड़े तरीक़े सां इश्क मुस्तफ़ा जागी पे नौजवान जे क़लम में ख़ुदा पाक जो कसम आहे रातो ॾींहं रिहा करे ज़िंदगी गुज़ारे इशार जेको मूं पढ़ियो न बेड़ा है तन जो बविया बटरी मतलब बेड़न वारा दुनिया में घणा हलन पिया बविया 20 40 बविया 20 40 बटरी 72 सॾे दड़ आहे सब को मगर लज न थम ली उन्हें साण समर ई कोन सॾे हर को पियो नमाज पढ़ो सॾे हर को पियो रोज़ो रखो सॾे हर को पियो असीं दावा कयूं था मुसलमान आहियूं सॾे हर को पियो असीं चऊं था मोमिन असीं आहियूं ऊ बिदती आहिनि ऊ अहिड़ा आहिनि पर भिट ते घणे फैसलो फरमाए छॾियो बेड़ियूं बेड़ा आहे तन जो बविया बटरी सॾे दड़ आहे सब को मगर लज न अथमली सॾे दड़ समर ई कोन शइ कोन्हे लज न अथमली अॻिते चवे थो सिवाय होतनरी कंधी पुजंदा कीन की अल्लाह जे नेक बाननि जे सिवा कंधी पुजंदा ई कोन्हे ऊ बेड़ी कंहिंजी आहे अल्लाह वारो चवे थो हलो हलो मोमिनो बेड़ो तैयार आहे हलो हलो मोमिनो बेड़ो तैयार आहे बेड़ो हलाइण वारो मिठो मदन आहे बेड़ो हलाइण वारो मिठो मदन आहे मदन नशे मां वञे वत
वक्त सारो वने ये बेड़ो भरियो बीठो है मता नंदो नसे वने वक्त सारो बेड़ो भरियो बीठो जो अच्छा जो छुटण वारो पोए पातणियते अल्लाह पोए पातणियते को मयार नाहे बेड़ो हलण वारो बगदादिया है अल्लाह अल्लाह मोमिनो बेड़ो तैयार आहे बेड़ो हलण वारो सैयद ताज आहे अॻिते अर्ज़ करे थो अॻियां ओनो दरिया को चर्चो बना है दरिया ओनो आहे कई तारे उड़ी विया कई जो मेरियो घर थी वियो कई जा परखा उड़ी विया वॾा वॾा बेड़ा हलिया विया तुआरी बेड़ी में केतिरो दम आहे तुआरी बेड़ी में केतिरी सद आहे तुआरी बेड़ी हली वेंदी ख़बर कोन पवंदी चवे थो अॻियां ओनो दरिया को चर्चो बना है उनो दरिया है अॻियां ओना दरिया ते चर्चो तना है हुजे मत राज़ी तक परवा बना है जेकॾहिं मदीने वारो साईं राज़ी आहे त परवा ई कोन्हे लखे तार ॿुधंदा लखे तार ॿुधंदा असां तारण वारो आहे बेड़ो हलण वारो मिठो मकान आहे हलो हलो कादरी जो बेड़ो तैयार आहे बेड़ो हलण वारो मिठो मकान आहे कित ॻाल्हि चरी पसा पूरा चंद्रा पत्थर मथे वचे पत्थर आहे हथ में तस्बीह आहे हथ में मुंडी आहे चवे थो आमिर या मुंडी या तस्बीह बादशाह वक्त जेको बगदाद के अंदर हुकूमत करे पियो जंहिंजो नालो आहे खलीफ़ा हारून उनखे इहा मुंहिंजी अमानत पुॼाए उनखे सलाम ॾेई छॾिजे पर एतिरो ॾेई छॾिजे मतां गफ़लत जे अंदर वक़्तु गुज़री वेंदो ज़िंदगी पूरी थी वेंदी गुस्ल ॾिननि कफ़न ॾिननि सुम्हाए कब्रस्तान जे अंदर दफ़न करे उहो हलंदो वञे थो जॾहिं बगदाद शरीफ़ जे अंदर पुॻो आहे हारून ख़लीफ़े जी जनम जो ॾींहुं हो उनजी पैदा जो ॾींहुं हो सॼो शहर सजायो वियो हो माण्हू गली गली जे अंदर हलिया पिए हुबकार हली पिए कई तुहा तहा लॻी पई हुई हर को ख़ुशि हो हर को मसरत में हो हर को साधमान जे अंदर हो पर जेको अचण वारो मुसाफ़िर हो उन मथे हथ खणी चई ओ कामोरो ओ फौजदारो मूंखे बादशाह सां मुलाक़ात करणी आहे ते बादशाह मिली कोन सघंदो ते जेकर नथो मिली सघे त मूं ॾाढी जी निगाह करायो जंहिंखे बादशाह सां निगाह थी आहे त जेको अचण वारो मुसाफ़िर हो उन तस्बीह मुंडी हथ सां ॾेखारी आहे तस्बीह मुंडी ॾिसंदे किताब वारो लिखे थो जॾहिं तस्बीह ते निगाह पई आहे मुंडीअ ते निगाह पई आहे बादशाह सॼो मामला त खुली पियो आहे हेठि घोड़े तां लही अचे थो इंसान खे वठी हले थो घर त मुंहिंजे घर जे अंदर हलियो वञ ही मुंडी कंहिंजी आहे ही तस्बीह तोखे कंहिं ॾिनी आहे हिकिड़ो नौजवान हो उन मूंखे तस्बीह ॾिनी आहे या मुंडी ॾिनी आहे त तोखे ख़बर आहे उहो नौजवान ॿियो कोन हो मूं हारून ख़लीफ़े जो प्यारो पुटड़ो हो जे तुझो पुट त हो दुनिया कीअं छॾे वियो जे दुनिया इन जे लाइ करे छॾे राति जे टाइम में असांजी मस्जिद जे अंदर कि अल्लाह अल्लाह जो मुसाफ़िर ज़िक्र पे कयो उहो दौरान ज़िक्र जे अंदर उनजी दिल जे अंदर ख़ौफ़ ख़ुदा पैदा थियो ख़ौफ़ ख़ुदा पैदा थींदे ई बादशाही छॾे रवानो थी वियो मूंखां विछड़े करे 7 साल गुज़री विया आहिनि नौजवान अहिड़ो आकार पैदा कर पंहिंजी दिल जे अंदर त हुब हबीब मुंहिंजे रब जो ख़ौफ़ पैदा थी वियो उन ख़ौफ़ सां पंहिंजी दिल खे लबरेज़ कर रब जो तुंहिंजो बेड़ो ई पार फरमाए जॾहिं अचे थो तूं छा थो करे हथड़ा चुमे थो पेर चुमे थो मुंहिंजे प्यारे बचड़े खे तो दफ़न कयो आहे त इहा छा आहे चए भई मुंहिंजी जीजल अम्मा जेको हुई उन हथ सां मूंखे मुंडी पहिराई हुई उहा अमानत मूं खई आहे ही मूं वटि का शइ कोन हुई ग़रीब होसि तवंगर होसि मज़दूरी करे खाधी थे ऐं मुंहिंजा प्यारा भाउ ॿुधी छॾ हारून ख़लीफ़ो हुतां खां हले थो कब्रस्तान जे मथां अची अल्लाह जे प्यारे बाणे जे मथां दुआ घुरी मग़फ़िरत जी दुआ घुरे थो उहो मुसाफ़िर रवानो थी वियो आहे हारून ख़लीफ़ो रवानो थी वियो आहे त मुंहिंजे चवण जो मतिलबु मक़सदु ई आहे नौजवानो ज़िंदगी गुज़री वेंदी ख़बर कोन पवंदी
हूंदी जॾहिं मलाइक ईंदो तॾहिं ख़बर पवंदी ॿेड़ो छुटी रवानो थी वेंदो अवा खे सभु को सॾे थो हेॾां अचो पर हक़ मज़हब हक़ जमात जेको आहे अब्दुल कादिर जीलानी वारी जमात आहे महबूब सुभानी वारी जमात आहे कुतुब रब्बानी वारी जमात आहे गौसिया जमात आहे सरवरी जमात आहे सोहरवर्दी जमात आहे लकी बेड़ा जा वेंदा उन जा असांजो मतिलबु कोन आहे असां उन बेड़े जा मुसाफ़िर आहियूं जंहिं बेड़े जो अॻवान जंहिं बेड़े जो मल्ला जंहिं बेड़े खे हलाइण वारो मदीने जो ताजदार आहे उन बेड़ी में सवार थी पंहिंजी आक़िबत के सुधार नेक अमाल कर रब करीम तो जो अचण महफिल में वेहण छो त फयूज़ बरकात इंसान के तॾहिं मिलनि था जॾहिं वो पंहिंजे मुर्शिद जी मोहब्बत अल्लाह जे हबीब जी हुक्म दिल में बिहारे जॾहिं इत्मिनान मुतमइन थी जिक्र ॿुधे थो त रब करीम उन इंसान जो मक़ाम मर्तबो बुलंद बाला करे छॾे थो मूं जेको चयो उन जे अंदरि खता लफ़्ज़ ग़लती थी हुई त मुंहिंजो रब खणी माफ़ फरमाए अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।